दड़ो रिपोर्ट सागर दीदार अली कुंभार मूजब ख़बर शेयर कई पिया। बनू शहर में केनालन खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। बनू शहर में PTI पारां सिंधु दरिया ते 6 नवां केनाल आॾण ऐं कारपोरेट फार्मिंग खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। PTI ज़िले सिजावल जे सदर मुमताज़ शाह सिद्दीक़ जावरी ऐं नौजवान सत जे अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया मां गैरक़ानूनी तौर 6 केनाल कढी सरसब्ज़ ऐं खुशहाल सिंध खे बड़बांग बणाइण जी साज़िश कई पई वञे। हिननि चयो त खुशहाल पाकिस्तान जे नाले ते सिंध जी लखें एकड़ ज़रई ज़मीन धारियुनि हवाले कई वई आहे। अॻवाननि मुतालबो कयो त दरिया मां केनाल कढण वारो फ़ैसिलो वापसि वठी सिंध जूं ज़मीनूं मुक़ामी माण्हुनि हवाले कयूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। एहतजाज जेको थी रहियो आहे उहो केनालनि जे ख़िलाफ़ थी रहियो आहे, जेके सिंधु दरिया ते 6 केनाल ठाहिया पिया वञनि ऐं इहो संसदो पीपल्स पार्टी जेको आहे वफ़ाक़ में वेठे सॼो रमज़ान शरीफ़ सिंधी क़ौम जेका आहे सा रोडनि रस्तनि ते आहे ऐं उन खां पोइ हीअ जेका अॼु बने में जेको एहतजाज कयो पियो वञे उहो हुन गैर क़ानूनी केनालनि जे ख़िलाफ़ कयो पियो वञे।